साथियों, यह निहायती खुशी की गाल है जो असी पहले हिन चटाभेटीअ जो इनामी जलसो हमेशा सीता सिंधु भवन में रखंदा आहियूं, छो जो सीता सिंधु भवन कल्चर सिंधी कल्चर जो हिकिड़ो उहो आस्थान आहे जिते कल्चर जो वाधारो थिए थो, सिंधी संगीत ऐं नंढनि वॾनि ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वञे थो। इन सां असांजी सिंधियत वधीक बरक़रार रही सघे थी। असां पंहिंजी कोशिश शुरू कईसीं साल 2016 में, छाकाणि नंढा ॿार जेके आहिनि न उहे तव्हांखे नथा चई सघनि, पर वॾा ॿार तव्हांखे चई सघनि था। छोकिरियां असीं जॾहिं वॾनि ॿारनि खे चऊं था 18 साल या 20 साल जे ॿारनि खे तव्हां सिंधीअ में ॻाल्हायो, सिंधी तव्हांजी मातृभाषा आहे, त उहो चवनि था छो सिखूं, न सिखियासीं, ठीकु आहे, इट्स ओके। पर नंढनि ॿारनि खे जेकॾहिं असीं थोरी कोशिशि कंदासीं त उहे सिंधी ॻाल्हाइण नंढपण में ई सिखंदा ऐं सिंधी सिखंदा त सिंधी ॿोलीअ सां असांजी सुञाणप सदाईं क़ाइमु रहंदी। इन ख़्याल खां असां पंहिंजे ॿारनि जे लाइ नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन रखियूं ऐं इहा शुरूआत असां साल 2016 में कईसीं। अॼु इहे असांजी टी कॉम्पिटिशन आहे। 20 ॿारनि खे इनाम ॾिना वेंदा, उहे हूंदियूं कंप्यूटर टैबलेट्स। हिन दफ़े असां वटि 1200 एंट्रीज़ आयूं आहिनि ऐं उन मां 155 स्कूलनि मां ॿारनि पार्टिसिपेट कयो आहे। इन खां सवाइ 55 शहर असीं अॼु हिन ॾींहं ते नर्सरी राइम कॉम्पिटिशन जा इनाम ॾेई रहिया आहियूं। दादी माया राही साहित्य अकादमी जी अवॉर्ड विनर साहित्यकार आहे। मां दादी खे चवंदसि त 2 अखर ज़रूरु ॻाल्हाए। पंहिंजे सिरूअ वॾी लेखिका आहे ऐं हुन टीचर थी करे ॿारनि खे पढ़ायो आहे, हुननि खे सुठा गुण विधा अथई। तव्हांखे पंहिंजे आज़मूदे जे बारे में थोरो कुझु ॿुधाए ऐं पोइ असीं शुरू कंदासीं प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन। पहली ॻाल्हि शोभा लालचंदानी, ॿी ॻाल्हि आशा चा ऐं अञा टी हिकिड़ी ॿी स्टूडेंट आहे शोभा माली, गोविंद मालीअ जी धीअ, जेका अॼु बि प्रोग्राम करे वेठी ऐं राइटर्स जिन जो नालो अॼु कंहिंखे ख़बर न आहे उन्हनि जे लाइ नंढा नंढा वीडियोज़ विझी ठाही। इहे जीअं चयो परमानंद प्यासी त न्याणियूं, इहे न्याणियूं आहिनि ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे हिन न्याणियुनि में। इहे 3 न्याणियूं जीअं पंहिंजे कुलनि ते सिंधियत खे खणी करे उनजो शान वधाए रहियूं आहिनि, उनजो मान वधाए रहियूं आहिनि, उन्हनि जे लाइ सरपंच उन्हनि दाद लाहियो। ॿी ॻाल्हि जेको आशा चांदनानी चए थी पई त हिते जे इनामनि जो प्रोग्राम आहे, सदाईं जॾहिं बि ईंदी आहे दुबई मां फ़ोन कंदी आहे, सॼो हालचाल ॾींदी आहे, हिते वियसि, हिन स्कूल में वियसि, कॾहिं सलाह वठंदी आहे, कॾहिं मां हिन खां सलाह वठंदी आहियां। पर इहो जेको कमु थी रहियो आहे ॾाढो सुठो थी रहियो आहे ऐं अॻिते बि थींदो। सिर्फ़ु हिकु शर्त आहे त सिंधी यंगस्टर्स खे छिकियूं, अच्छे मथे वारा त घणेई था नज़र अचनि, भले डायकर हुजनि उहे बि घणेई था नज़र अचनि, पर असली कारे मथे वारा असांखे ॿार खपनि। तव्हां सभई सजेशन ॾियो। असांजी वेठी आहे शोभा बरखा ॿई आहिनि। आशा आहे शोभा माली अॼु न अची सघे, कल्ह उनजो प्रोग्राम हो शायदि इन करे न अची सघी आहे, पर इन्हनि असांजे न्याणियुनि खे हिमत जा हथ ॾियो त उहे सिंधियत खे अॻिते वधाइनि ऐं क़ाइमु कनि। ऐं हाणे असीं इनाम जी शुरूआत कयूं था। पहिरियों नंबर आई आहे वैनवी गंगवानी। वैनवी गंगवानी सर्टिफिकेट
थे सर्टिफिकेट ॾींदी दादा हिते अची बीहंदो हिनखे हिकिड़ो लिफ़ाफ़ो 1000 रुपया ख़र्ची वैन ॿी खे ॾेई रहियो आहे दादा लुधाणी जे तरफ़ां आहे ये पुणे में आई है महिनत करे धीअ खे सिंधीअ में मैथ यादि करायो आहे ऐं अहिड़ो सुठो यादि करायो आहे जो अॼु इनाम जी हक़दार आहे। महिरबानी करे तव्हां प्यारो ॿियो नंबर जेको इनाम आहे नव्या चावला सां गॾु हिनजी आंटी आई है दादी आई है अच्छा ऐं मिस्टर चावला तई अची बीहो न हिन पासे देवलानी मां आया आहिनि गुर्जर स्कूल मां नव्या चावला लुधाणी साहब जी तरफां 1000 रुपया ख़र्ची नंढड़े ॿार खे अच्छा हाणे टियों नंबर महर निचानी बॉम्बे मां आहे स्वामी विवेकानंद स्कूल मां आहे ऐं उते टीचर ख़ासि महिनत कई आहे ये कैश प्राइज लुधाणी साहिब तरफां हिन ते महिनत तव्हां कई मां किथे घर में को सिंधी नहीं ॻाल्हाईंदा या किथे न ॻाल्हाईंदी आहे पहिरियों दफ़ो मुंहिंजी बि महिनत आहे नहीं पंहिंजी बि हैंड्स फ्री कननि में ॿुधी राति जो सिखंदी आहियां गाना सिखंदी आहे ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त ॿार पंहिंजे सिर हिन में उत्साहित थी पार्टिसिपेट कनि था ॾाढो सुठो लॻो हिन खां पोइ चौथो नंबर आहे भक्ति तन्ना हा झूलेलाल ट्रस्ट स्कूल में उहा उल्हासनगर यानी सिंधु नगर मां ये छोकर गाईंदी बि आहे थोरो डांस बि कंदी आहे शौक़ु बि सुठो रखे थी हीअ जेका छोकर आहे असांजी उहा सीनियर कैटेगरी मां आहे ऐं सीनियर कैटेगरी मां उल्हासनगर मां टोटल कॉन्ट्रीब्यूशन असांखे 40 खां मथे स्टूडेंट्स जा वीडियोस आया हुआ रीत आहूजा साधू वासवाणी स्कूल पूना ये पूना में नंढड़ो स्कूल है प्राइमरी ॿारनि जो नंढनि जो आहे ऐं हिन मां हिन बेबी खे प्राइज़ ॾेई रहिया आहियूं तालियूं वॼाए ऐं हीअ कैश प्राइज़ दादा जे तरफ़ां मुस्कुरायो सभु मुस्कुरायो सिजु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे न महिनत तव्हांजी सफल थी आहे 1200 ॿारनि मां 20 ॿार खटनि उन्हनि मां तव्हीं हिकु आहियो या ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे न ऐं हाणे असां हिन खां पोइ आहे दिशा डोडेजा अहमदनगर मां आई आहे अहमदनगर जे हिन स्कूल मां जंहिंजी गोदावरी मैडम आहे प्रिंसिपल आहे उन सचुपचु तमामु थोरे वक़्त में 25 ॿारनि खे तयारु कयो ऐं हिन छोकर खे इनाम मिली रहियो आहे हिन माइट बि आया आहिनि असीं 2 सालनि खां पोइ सिंधीअ में लिखण पढ़ण जी हिननि ॿारनि जी कॉम्पिटिशन रखण वारा आहियूं तंहिंजे करे असांजी का लर्न सिंधी ऐप आहे उहा ज़रूरु ॾिसो जीअं ॿारनि खे सिंधी लिखण पढ़ण बि अचे